अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मर्ता पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे हाणे केतिरा ई सवाल लाजवाब आहिनि। मां समुंड किनारे वण जे हिकु पुराणे थुड़ खे टेक लॻायो साम्हूं निहारे रहियो आहियां। अक्टूबर जे तपत में वारी गरम आहे। सिजु सॼो ॾींहुं घुरींदो रहे थो। हवा मुंहिंजा वार उॾारे थी ऐं मुंहिंजे नोटबुक ते वारी छणके थी। मूं साम्हूं समुंड गजगोड़ करे थो ऐं संदसि ऊन्हूं आवाज़ ऐं कंहिं कंहिं महिल डिघी साही ध्यानु छिकाइनि था। मुंहिंजे पासे में ई हिकु टकरी पंहिंजा पेर समुंड में पुसाईंदी थी रहे ऐं समुंड आहे जो वधि खां वधि मथे थी ॼणु खेसि चीभाटण थो घुरे। मां संदन ॻाल्हि ॿोल ॿुधंदो रहां थो। टकरी समुंड खे चवे थी, न कर ईअं, गोड़ बंदि कर, मां हिते ई आहियां ऐं तोखे चङीअ तरह ॿुधी सघां थी। मां तोखे मुकमिल महसूसु करणु थो घुरां, तुंहिंजे वेझो थियणु थो घुरां। मां ॼाणां थी मां पहिरीं नज़र में ई तोसां मुहबत में जकड़िजी वियो हुउसि। मूंखे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं मूं तोखे पहिरियों भेरो ॾिठो। पहिरियों घाड़ी तूं हिते अची वेठी हुईं, पाणीअ में पेर ॿोड़िया हुयई, गोॾनि ते खाॾी रखी हुयई ऐं अखियूं मूं ते खुपायूं हुयई। हयाती ॼणु बीहजी वई हुई, आवाज़ गुम थी विया हुआ। हयातीअ में पहिरियों भेरो पंहिंजे रूह जे शर्माइण ऐं उत्साहजण खे महसूसु कंदे मां ॼणु ॼमी वियो हुउसि, मफ़लूज थी वियो हुउसि। मूंखे उहो सभु यादि आहे। तूं ताक़तवर ऐं ज़बरदस्त हुई ऐं आसमानी रंग जा सभु अक्स तो में झरकिया पए, जेको मुंहिंजो महबूब तरीन रंग आहे। मूंखे तुंहिंजे मोट सम्झ में न पे आई त ईअं छो पिए थियो। तूं मुंहिंजे पेरनि ते धक पे हयां ऐं तुंहिंजी गजी टकराइजी रही हुई। मूं तोखे अहसासु ॾियारण ते घुरियो, मूं तोसां मुहबत करणु पे घुरी। मुंहिंजी दिलि तो लाइ कढे पई, मूं तोखे पकिड़णु पे चाहियो सॼी उमिरि लाइ, पर मूंखे पंहिंजी फितरत खां डपु पे थियो। ॼाणां थी तोखे यादि आहे, तूं कंहिंखे बि मूं ताईं पहुचणु न ई ॾींदो। टकरी मुरके थी, हाओ, बसि मूंखे उहो ख़ौफ़ु हूंदो आहे त हू तोखे मूंखां चुराए वेंदा। चरिया, मूंखे तोखां सवाइ कंहिंजी ज़रूरत ई न आहे। माण्हू, जानवर, पखी ईंदा वेंदा रहंदा आहिनि। साल लंघे विया, सिजु मुंहिंजा कुल्हा तपाईंदो हो ऐं आसमान सिज लहण सां ॿरणु लॻंदो हो। मूंखे बसि तूं ई हर हाल में नज़र ईंदो आहीं। काश उहो सभु मां ॼाणा हा। तो लाइ विढ़ंदे मूं अलाए केतिरा घोराब ॿोड़े छॾिया। समुंड थधो साहु भरे थो। तोखे यादि आहे जॾहिं पहिरियों भेरो पाण दोस्त बणियासीं? छो न, सिजु लथो पए ऐं तुंहिंजी हुस्नाकी वधी पए। मुंहिंजे पाणीअ गोड़ वधायो हो ऐं हिकु हिकु लहर तोखे ॿोड़णु पियो घुरियो। मुंहिंजी लहर जो हिकु हिकु फुड़ो तोखे छुहणु पियो घुरे, मुहबत सां, अक़ीदत सां। मूंखे बि यादि आहे तोसां मिली जेका मूंखे नई ख़ुशी मिली हुई, सा बयानु नथी करे सघिजे। मूंखे पक थी त तूं मूंसां प्यारु कंदे ऐं कॾहिं बि मूंखे न ॾुखो ईंदे। पाण मिलियासीं त केॾो खिलियासीं, टहक ॾिनियासीं, रड़ियूं कयूंसीं, खिली खिली खेरा थी पियासीं। हाय राणी, मूंखे हिकु हिकु घड़ी यादि आहे ऐं लॻंदो अथमि त हर घड़ीअ पंहिंजी मुहबत वधंदी पे वई। लॻंदो छो अथई? ईअं बिल्कुलु आहे। मुहबत अज़ल अबद जो नातो आहे, भली उन में मूं वांगुरु गोड़ हुजे या तो वांगुरु साथ। उहो रिश्तो वक़्तु मज़बूत कंदो वेंदो आहे। हाओ, तूं सही थो चवीं, पर मां सोचींदो आहियां उहा सदाईं जी मुहबत जेका तो मूं विच में आहे, इंसाननि में छो नथी रहे। हू त सभु सम्झनि था, पोइ रुॻो हिकु भेरो मिलनि था ऐं बार बार विछड़नि था। हू असां वांगुरु हिकु भेरो मिली सदाईं वांगुरु न विछड़ण जी सोच छो नथा रखनि। टकरी ऐं समुंड मूं ॾांहुं निहारींदा रहनि था। हू पाण में ई सवाल जवाब कनि था त चङो आहे, मूं वटि वरी हिननि जे सवालनि जो कहिड़ो जवाबु आहे।